शायद ही को माण्हू हूंदो जंहिंखे पंहिंजी ज़िंदगी प्यारी न हूंदी या जंहिंखे सिहत जो ख्याल न हूंदो, पर रोज़मर्रा जी रूटीन में इंसान केतिराई भेरा अहिड़ा अमल कंदो रहंदो आहे जंहिंजे करे उन जी सिहत ते ख़तरनाक असर पवंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो अॼुकल्ह बीमारियुनि जे वधी वञण सूधो मरीज़नि जे अंग में बि वॾी वाध थींदी पई वञे ऐं तकिड़े मौत जा वाक़िया पेश अची रहिया आहिनि। माण्हू घणे क़दुरु ॼाणी वाणी अहिड़ा खाधा नाहे खाईंदो जेके उन जी सिहत जे लाइ हानिकार हूंदा आहिनि, पर पोइ बि अहिड़ा केतिराई माण्हू आहिनि जेके ख़बर हुअण बावजूद हर रोज़ सिहत लाइ नुक़सानकार खाधा खाईंदा ज़रूर आहिनि, जेको खेनि न करणु घुर्जे। ब्राज़ील में थींदड़ हिक सिहत जी तहक़ीक़ में माहिरनि ॾिठो आहे त अल्ट्रा प्रोसेस खाधनि जे घणे इस्तेमाल जे करे बेवक़्ताई ते मौत या तकिड़े मौत जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। साओ पाउलर यूनिवर्सिटी जी इन तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त अल्ट्रा प्रोसेस खाधनि जो घणो इस्तेमाल करण सां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे करे वक़्त खां अॻु मौत जा ख़तरा वधी वेंदा आहिनि। अहिड़नि खाधनि में डबल रोटी, फास्ट फूड्स, मिठाइयूं, टॉफियूं, केक, चहिरियूं शयूं, ब्रेकफास्टर सेरियल्स, चिकन ऐं मच्छीअ वारा नगेट्स, इंस्टेंट नूडल्स, मिठा शरबत ऐं सोडा वग़ैरह शामिल आहिनि। तहक़ीक़ में अंदाज़ो लॻायो वियो आहे त अल्ट्रा प्रोसेस खाधनि जो इस्तेमाल महदूद करे मौत जे ख़तरनि खे 10% ताईं घटाए सघिजे थो। माहिरनि ॿुधायो त इहा पहिरीं तहक़ीक़ आहे जंहिंमें अल्ट्रा प्रोसेस खाधनि जे करे तकिड़े मौत जी ख़बर पई आहे। हिननि इहो बि चयो त अॻुवारी तहक़ीक़ी रिपोर्टुनि में लूणु, खंडु, ट्रांसफैट ऐं खाधनि या शरबतनि जे सिहत ते पवंदड़ असरनि बाबति ॿुधायो वियो, पर असां पहिरियों भेरो अल्ट्रा प्रोसेस खाधनि जे करे मौत जी शरह बाबति ॻोल्हे लधो आहे। अहिड़ी तहक़ीक़ में 30 खां 59 सालनि जी उमिरि जे माण्हुनि जे मौत ऐं अल्ट्रा प्रोसेस खाधनि सां उन्हनि जे ॻांढापन जो जाइज़ो वरितो वियो। 2019 में इन उमिरि जे ग्रुप जे 5,41,000 खां मथे माण्हुनि जे मरण खे वक़्त खां अॻु वारो मौत करार ॾिनो वियो, जिन में केतिराई अहिड़ी बीमारियुनि जे करे मरी विया जिन खे रोकणु मुमकिन हो। माहिरनि ॿुधायो त अॼोके दौर में अन्न जहिड़ोक चांवरनि ऐं ॿियनि शयुनि जो इस्तेमालु घटिबो पियो वञे, जॾहिं त फास्ट फूड खे वधीक पसंदि कयो पियो वञे। हुननि चयो त अल्ट्रा प्रोसेस खाधनि जे इस्तेमाल सां थोल, दिलि जी रॻुनि जा मर्ज़, शुगर, कैंसर ऐं ॿियनि बीमारियुनि जा ख़तरा वधी वेंदा आहिनि, जिन मां केतिरियूं ई बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जिन खां बचणु मुमकिन हूंदो आहे। अहिड़ी तहक़ीक़ जा नतीजा अमेरिकन जर्नल ऑफ प्रिवेंटिव मेडिसिन में छपिया आहिनि। यादि रहे त इन खां अॻु सेप्टेंबर 2022 में ॿिनि तहक़ीक़ी रिपोर्टुनि में ॿुधायो वियो हो त अल्ट्रा प्रोसेस खाधनि जो घणो इस्तेमाल आंड्रनि जी कैंसर समेत दिलि जी बीमारियुनि ऐं वक़्त खां अॻु मौत जो सबबु बणिजी सघे थो।